अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था मोहब जूणू जी। 15 महीना अॻु बेदर्दी सां क़त्ल थियल 12 साला अमीर अली कोरीअ जा क़ातिल दौलतपुर पुलिस गिरफ़्तार नथी करे। मक़तूल जा वारिस इंसाफ़ लाइ दर दर जूं ठोकरूं खाइण लॻा। दौलतपुर लॻ ॻोठ लाइक़ ॾहरे जा रहवासी मक़तूल अमीर अली कोरीअ जा वालिदिन अमर अमीना कोरी ऐं वालिद क़ासिम कोरी प्रेस क्लब काज़ीअहमद पहुची सहाफ़िन ॾाढो दाईंदे चयो त 15 महीना अॻु असांजो मासूम पुट अमीर अलीअ खे जवाबदार अरशद अली भुट्टो, यासीन भुट्टो, वाहिद बख्श कोरी, फैज़ कोरी ॻोठा वठी अची करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो, जंहिंजो लाश असांखे सैयद अमीन शाह जे क़ब्रिस्तान मां मिलियो हो। पर दौलतपुर पुलिस असां खां केस न वरितो। जवाबदारनि खे बचाइण लाइ असांजे मासूम पुट जी क़त्ल जी FIR नामालूम माण्हुनि ते दर्ज करे छॾी आहे। असां सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध DIG SSP शहीद बेनज़ीर अहमद खे अपील था करियूं त मथे ॼाणल मुख्य जवाबदार खे जल्द गिरफ़्तार करे असांजे मासूम पुट अमीर अली कोरी जे क़त्ल जो केस दाख़िल करे असां लाइ इंसाफ़ कयो वञे। मिली जुली थाने वारनि खे पैसा ॾेई मुंहिंजो थाने केस जेको आहे दाख़िल न थियणु वियो आहे। मां भॼी ग़रीब माण्हू थकिजी पियो आहियां, को बि मुंहिंजो हल न निकितो आहे। हिकु कान मुंहिंजो चवणु इहो आहे त जवाबदार को बि मुंहिंजो गिरफ़्तार न थियो आहे। हिकु कान ॿियो वाहिदू, ॿियो अरशद, यासीन। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।